लंदन में मुझी मुलाक़ात साईं इमदाद ओढो सां थी। मूंखे ईअं महसूस थियो त इंसान जी वर्थ उनजी कद पुत मां न, पर उनजे कम मां, उनजी सलाहियतनि मां, उनजी जस्तजू मां, उनजे क़ुर्बानियुनि मां लॻाइजे थी। ऐं अॼु मूंखे इहा ॻाल्हि कंदे बेहद ख़ुशी महसूस थिए थी त सिंध जे कुझु शानदार माण्हुनि मां साईं इमदाद ओढो हिकिड़ो कमिटेड ऐं हिकिड़ो साफ़ हो ऐं मोहबत कंदड़ इंसान उन जी जेका आहे 79th बर्थडे आहे जेका कमिंग ऑगस्ट ते सेलिब्रेट कई वेंदी। साईं इमदाद ओढो खे आउं मुबारकबाद पेश कयां थो उनजे जनम ॾींहं ते ऐं खेसि दुआऊं कयां थो त उनजी सिहत, उनजी हिमत खे अलाह वधीक सिहत अता करे ऐं उनजी जस्तजू जारी रहे। साॻे वक़्तु साईं इमदाद पंहिंजी सॼी लाइफ, पंहिंजी सॼी ज़िंदगी में जंहिं तरह सां इदारा ठाहिया उहे अञा ताईं क़ाइमु आहिनि। उन में ख़ासि तौर ते रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, जंहिंजी बि हाणे रिसेंटली माना कुझु ॾींहंनि में 13th एनिवर्सरी जेका आहिनि उहा सेलिब्रेट कई वेंदी। ऐं साॻे वक़्तु उनजी वेब टीवी बि साईं वारनि जेका आहिनि उहा डिज़ाइन कई ऐं उन ते बि साईं वारनि जी हिकिड़ी शानदार कंट्रीब्यूशन आहे। उनजी बि हिकिड़ी 8th एनिवर्सरी आहे। इहे इदारा आहिनि जेके साईं ओढे साहब पंहिंजी सलाहियतनि सां, पंहिंजी हिमत सां उन्हनि खे एग्ज़िस्ट कयो, जारी रखियो ऐं उहे जारी सारी आहिनि। मूंखे यादि आहे त उन्हनि ॾींहंनि में सर्वे चायल हुयो जेको साईं जो पुटु आहे हैदराबाद, ऐं उन वक़्त में मुंहिंजो नावल हुयो पुनू, शायदि इहा 1917 या 18 जी साल आहे। त सर्वेच मूंखे एडवाइस कयो या सर्वेच मूंखे माना इहा गुज़ारिश कई त पुनू नावल जो वॉइस रिकॉर्ड जेको आहे उहो हर ॿिए ॾींहुं या टे ॾींहुं जेको न रिकॉर्ड करे असीं हलायूं। ऐं मूंखे उनजी इहा एडवाइस ॾाढी शानदार लॻी ऐं पोइ असीं डेली जेको आहे या ॿिए ॾींहुं उनजो हिकु ॿ पेज असीं वॉइस रिकॉर्ड करे रेडियो वॉइस ऑफ सिंध ते हलायो ऐं उहो सॼो किताबु असीं महीने में उनजा तक़रीबन 30-35 जेके आहिनि उहे चैप्टर जेके आहे उहे रेडियो वॉइस ऑफ लंडन ते हलिया। ऐं पोइ मूंखे सर्वेच इहो बि एडवाइस कयो त हींअर जेके बि वॉइस रिकॉर्ड असीं कया आहिनि उन सां हिकिड़ो सॼो किताबु पुनू जेको आहे नावल उहो कंप्लीट थी वियो आहे ऐं उस खे असीं वॉइस रिकॉर्ड हिकिड़ो कंप्लीट वॉइस रिकॉर्ड जी सूरत में आणणु चाहियूं था नावल खे। पर जीअं त वक़्तु इजाज़त न ॾिनो ऐं पाकिस्तान जूं जहिड़ियूं हालतूं ऐं जहिड़े क़िस्म जो माना फियर आहे ऐं ख़ासि तौर ते जीअं दॿाउ में सर्वेच कमु कयो पियो उनजे नतीजे में हुनखे मजबूरन सिंध ऐं पोइ पाकिस्तान छॾिणो पियो। बहरहाल इन सॼी तकलीफ़ त नोयत मां ई सॼी फैमिली गुज़री ऐं साईं इमदाद बि उन तकलीफ़ मां गुज़रियो, पर उनजे बावजूद बि हिन इंसान में उहा कमिटमेंट उहा जस्तजू ख़तमु न आहे थी। ऐं मां एतिरो ई चवंदुसि त सिंध जे हिन सन ऑफ सॉइल खे असीं मुबारकबाद चऊं मुंहिंजे जनम ॾींहं ते खेसि सदा ख़ुशि रहे, सदा आबाद रहे। 10 अगस्त साईं इमदाद ओढे जी पंहिंजी 79 सालगिरह आहे। उन सां गॾु साईं जेके पाण इदारा ठाहिया आहिनि रेडियो वॉइस ऑफ लंडन जी 13
सालगिरह आहे ऐं वेबसाइट जेका हुन ठाही आहे उनजी 8वीं सालगिरह आहे। इन मौक़े ते आउं इहो चवंदुसि त साईं इमदाद ओढे जी ज़िंदगी ते असां सभु नज़र विझंदासीं हू हिकु चंद जेके सिंध जे अंदरि मुतहरिक किरदार रहिया आहिनि उन्हनि मां हिकु साईं इमदाद ओढो आहे। साईं इमदाद शागिर्द जे ज़माने खां वठी बि हुनजो मुतहरिक किरदारु रहियो आहे। उन खां पोइ ज़िंदगी जे अमली शोबे में अमली हुन में आयो हुनजो किरदारु जेको आहे उन ते तव्हां नज़र विझंदो त सॼी उमिरि हू जेको हिन वक़्त ताईं बि खाॿी धुर जे माण्हुनि किरदारनि सां तनज़ीमुनि सां जंहिंमें क़ौम परस्त ऐं तरक़ी पसंदि अची वञनि था उन्हनि सां हुनजो तलु रहियो। शागिर्द जे ज़मे में नेशनल स्टूडेंट फेडरेशन जो हू लीडर रहियो। उन खां पोइ हू क़ौम परस्तनि ऐं तरक़ी पसंदि जो दोस्त रहियो। उन खां पोइ हुन वॾा खोड़ सारा इदारा ठाहिया। अवामी आवाज़ जेको नई नई निकिती उन अवामी आवाज़ खे उरूज ते पहुचाइण में ऐं सिंध जे हिकिड़े पढ़ियल लिखियल माण्हुनि जी हिकिड़ी अख़बार जेका काउंट थींदी उन में जेको वॾे में वॾो किरदारु ॿियनि सां गॾु साईं इमदाद ओढे साहिब जो। उन दौर में मूंखे यादि आहे त मां पाण GS महाज जो इंफॉर्मेशन सेक्रेटरी हुउसि त मुंहिंजो ज़ाहिर ॻाल्हि आहे अख़बारुनि सां राब्तो थींदो हो। पोइ मां ऐं कॾहिं कॾहिं ख़ालिद साहिबु गॾिजी असां इमदाद साहिब सां मिलंदा हुआसीं। उन टाइम ते बि हू न सिर्फ़ु उन्हनि सियासी उन्हनि सहाफ़ी अॻुवाणनि वांगुरु या सियासी सहाफ़ियुनि वांगुरु न हूंदो हो जेके रुॻो पंहिंजी तहरीक ॿुधंदा आहिनि। पर उहो उन दौर में बि चवंदो हो त तव्हां मूं ते मुंहिंजे इन अमल ते मुंहिंजनि इदारनि ते तव्हां तनक़ीद कयो। ऐं पोइ असां बाक़ाइदे तयारी करे वेंदा हुआसीं। अवामी आवाज़ पढ़ी उन में जेके एडिटिंग जूं फोटूं हूंदियूं हुयूं या प्रिंटिंग जे हवाले सां फोटूं हूंदियूं उहो उन्हनि खे ॿुधाईंदा हुआसीं। अॼु बि इहो ई सबबु आहे हुनजो हिकिड़ो तजुर्बो आहे जो हू हिन वक़्तु हिक ई वक़्तु 3 इदारा हलाए थो। ऐं मां सम्झां थो त सिंध जे अंदरि हाणे हुन चङी ख़ासी हिकिड़ी हैसियत पंहिंजी पैदा कई आहे ऐं सिंध जे नंढनि नंढनि ॻोठनि ताईं बि हुनजी पहुच थी वई आहे। ऐं उन में हुनजो जेको मुख्य टारगेट आहे सिंध जी खाॿी धुर जी सियासत, सिंध जी क़ौम परस्त सियासत, अवाम दोस्त इंसान दोस्त सियासत खे प्रोमोट करणु आहे। ऐं उन में हू काफ़ी हद ताईं कामयाबु रहियो आहे। असांजो हिन मौक़े ते खेसि दुआ आहे त ख़ुदा खेसि वॾी उमिरि अता करे जीअं हू सिंध जी ऐं आलम इंसान जी ख़िदमत कंदो रहे। महिरबानी। मुमताज़ अली रिड आहियां। खैरपुर यूनिवर्सिटी भरिसां मुंहिंजो ॻोठ आहे तारीख़ी मिठड़ी जे नाले सां जंहिंमें सिंध जो सज़ा हयात शाइर नूर मोहम्मद नूर फ़कीर आजानो मुज़फ़र आजान लिखियो ऐं भाड़ी बहरहाल मेरा भड़वत नाले ख़्याल भड़वा उहो जेको डूंगा मेले डूंगा मेला मुश्किल थी वे फ़कीर हाणे जॾहिं विच गॾिजे पिछे थी वे कीन मकान सूफ़ी शाइर हो तमामु पंहिंजे हथो हीअ अली नवाज़ ख़ान नाज़ जी सुंग जो माण्हू तो जेसिताईं इमदाद ओढे साहिब जो तालुक़ु आहे। इमदाद ओढे साहिब असांजो दिलबर दोस्त आहे ऐं उहो हिकु सहाफ़ी जी हैसियत सां हुनजो तमामु घणो कद काठ आहे वॾो कोरियो आहे। उन जागो अख़बार ऐं सोभ जहिड़ी अख़बार खे सॼी सिंध में जॾहिं उन वटि हुई हुन तमामु बहितर अंदाज़ में आम माण्हू जो आवाज़ बणिजी इदारनि कमु कयो। इमदाद ओढे साहिब जो तमामु घणो महिनत ऐं कोरियो उन में शामिलु आहे, सचाई शामिलु आहे। ज़ाती ज़िंदगी में अवाम दोस्त इंसानु आहे। हुनजी सियासत जो मावर सिंध जो मिसकिन कोरे थी रहियो सदाईं कोरियतनि जे लाइ बि पतोड़ियो आहे। हाणे भाई साहिब सिंध लंडन में सिंध जी सकाफ़त तहज़ीब ॿोली जे वाधारे जे लाइ जेको पतोड़ो खे जसलाल हाणे ऐं अहिड़नि सभा जन माण्हुनि जे करे ई हीअ जेको असां ॿोली आहे असांजी तहज़ीब आहे सकाफ़त आहे उहा सगारी थिए पई। असांखे तमामु घणी थी आहे उनजा प्रोग्राम शरीक थी रहिया आहियूं असां तंहिं करे असांजी इहा दिली तमन्ना आहे त
त ख़ुदा खे सिहत ॾे, तंदुरुस्ती ॾे, त जीअं हू सिंध जो आवाज़ु बणिजी हमेशह गूंजंदो रहियो आहे, तीअं इमदाद गूंजंदो रहे।